थी सघे न कि तुंहिंजे रब सां माफ़ी वठी अरे तव्हां थी सघे त मेरे खां माफ़ी ॾियो थी सघे त पंहिंजे रब सां माफ़ी वठी छॾ पंहिंजे गुनाह पंहिंजे गुनाह जी माफ़ी वठी छॾ थी सघे त पंहिंजे ख़ुदा खां पंहिंजे गुनाह जी माफ़ी वठी छॾ ॿाहिरि चढ़ंदा प्यार थी कासम हेरे मूंखे ॾिस कासम है हा ठा हीअ लॻेगी ठा एक बार तो यही ट्राई नहीं कर हेलो ओके क्यों हसीना कासम सां मूंखे निकाह करण खां को बि एतिराज़ न आहे हा छा तूं इहो बर्दाश्त कंदे त मुंहिंजो निकाह कासम सां थिए बी वाला मोला ये ने क्या गंदरिया ॿुधीला तूं निकाह जी ॻाल्हि कंदे हीअ माई को न को ड्रामो कंदी मूं तोखे चयो मूं तोखे चयो जॾहिं बि तूं निकाह जी ॻाल्हि कंदे हीअ माई को न को ड्रामो कंदी कहीं न ड्रामो हसीना कासिम हाणे तोखे पकड़ ॾिया था राज़ी आहे हसीना निकाह करण खां पहिरियों मुंहिंजो हिकु शर्त आहे जाबिर हाणे तो ॿुधो था हू तोखे छा चयो जॾहिं बि निकाह जो चवंदे न हीअ माई वरी ॿुधो मां तोखे चयो निकाह जी तूं ॻाल्हि कंदी आहे त हीअ माई वरी ड्रामो कंदी कहीं न ड्रामो हसीना चवंदी कासम सां मूंखे निकाह करण खां को बि एतिराज़ न आहे तोखे इहो तूं इहो बर्दाश्त कंदे त मुंहिंजो निकाह कासम सां थिए अली शेख और आप देख रहे हो पांजा वेरी ये हमारी शूट स्टार्ट होने वाली है निकाह का चाकर खान के मान चाकर खान के मान के आसान कम ना है जेतिरो तू समझी थी ताकि हाँ निकाह खां पोइ चाकर खान के मान जी कोशिश ज़रूर कम ना आहे जेतिरो तूं सम्झी वई चाकर जी थी ताकि हाँ शादी खां पोइ निकाह खां पोइ हमारी सादिया जना और हसीना बेगम जिसमें कैरेक्टर में है और ये देखो ये पूरे आर्टिस्ट बैठे हुए हैं और हम आपको दिखा रहे हैं ये पूरा शहरी शेख और खादिम फेम माजिद शाह मुबीन शाह और ये मैं आप देख रहे हो सिन टीवी वे मुझे गौरी भाई ने बताया कि आप इसको चलती हुई वीडियो को कर सकते हो ऐसे कि फ्रेम चेंज हो सकता है मूंखे तव्हां मथां हट ओ होॾा कासिम केर सां तुंहिंजो मतिलबु न आहे तुंहिंजो कमु आहे पैसनि सां गुलनार ठीकु आहे मां पंहिंजे पूरे बंदोबस्त सां ईंदुसि ॿियो पेज